नाज़रीन, सिंध जा मुख़्तलिफ़ शहर आहिनि जिते बरसात पई आहे। छटे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसात पई आहे, जंहिंखां पोइ गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। रिपोर्टर ठट्टो महबूब बिरोही असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी महबूब, छटे जी छा सूरत हाल आहे? जी, छटे जे साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जेका आहे जारी आहे। थोरी देरि अॻु में गारो मीरपुर साकरो ऐं गारो वारनि इलाइक़नि में ज़ोरदार बरसाति पई, जंहिंखां पोइ हिन वक़्तु वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। छटे में मौसम ॻाल्हि थी वई आहे। छतो ऐं छटे जे कोस्तारी इलाइक़नि में मौसम जुड़ाली आहे ऐं बरसाति शुरू थियणु जहिड़ी मौसम थी वई आहे। पर मौसम जुड़ाली थियण खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी पियो आहे। पर बरसाति जी छटे जे साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में वक़्तु आहे उहो शुरू थियो आहे। सावणी जी पहिरीं जेका आहे मुदाई जी जेका मींहं आहे उहे जीअं पिया आहिनि, उनजो वसकारो शुरू थियो आहे। त जेका पहिरीं फुड़े सां ई छटे ज़िले अंदरि पूरे ज़िले अंदरि हिन वक़्तु बिजली ग़ाइब आहे। ख़ासि तौर ते साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में बिजली मुकमल तौर ते बंदि थी वई आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इतला मिलिया आहिनि त पोल किरी, छाकाणि जो तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे, जंहिं करे पोल बिजली जा पोल किरी पिया आहिनि। उनजे नतीजे में मुख़्तलिफ़ साहिली पट्टी वारनि इलाइक़नि जो मुकमल तौर ते जिते ज़मीनी राब्ता कटियल आहिनि उते मवासिलाती राब्तो ऐं बिजली जो निज़ाम डामाडोल थी वियो आहे। छटे शहर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेतोणीकि छटे में बरसाति अञा शुरू न थी आहे, जुड़ाली मौसम थी आहे, पर अॻु में ई बरसाति शुरू थियण खां अॻु में ई छटे में बिजली बंदि थी वई आहे। ईअं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जो बहिरान पैदा थियो आहे। पर मौसम जेका आहे ख़ुशगवार थी आहे। जेका कुझु ॾींहं खां शदीद गर्मी वारी सूरताल हुई उहा अॼु मंझंदि खां पोइ जेका सूरताल आहे गर्मी जी उनमें तब्दीली आई आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे ऐं माण्हू जेके आहिनि ॿाहिरि घरनि खां शहरी इलाइक़नि जा माण्हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इंजॉय करण ते ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि में हवादार इलाइक़ा आहिनि उन्हनि तरफ़ मोह कयो आहे त जीअं मौसम जेका आहे ख़ुशगवार मौसम आहे उनजो मज़ो वठी सघिजे। जी, वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, रिपोर्टर ठट्टो महबूब बिरोही डिटेल्स न। छटे में पिणु मौसम ख़ुशगवार थी आहे, जेतोणीकि केॾी बरसाति न आहे पई, फुड़ थी आहे, पर हवाऊं लॻण सबबु नाज़रीन बिजली जो निज़ाम जेको आहे उहो डामाडोल थी वियो आहे। इन जा डिटेल्स ॾिना महबूब बिरोही।